Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. खास तौर पे जो MQM है मेरा समझ से बाहर है। पता नहीं किस मजबूरी के मुताबिक वो आज तक इस हुकूमत के साथ खड़े हैं। हर दिन जो वो इस हुकूमत के साथ देते हैं तो उनके वोटों की वजह से ये हुकूमत कायम है। पाकिस्तान पीपल्स पार्टी समझते हैं कि हम अप्रोच करेंगे, अपील करेंगे बाकी सियासी जमातों से भी कि कराची के अवाम का आप सोचिए, ये तो कठपुतली है, ये तो जा रहे हैं, उनका हुकूमत ख़त्म होने वाला है। PTI हुकूमत MQM जो वोटन जे करे कायम आहे। समझ में नथो अचे त मुतहदा वारा कहिड़ी मजबूरी में वफ़ाक़ी हुकूमत जे इतिहादी बणियल आहिनि। चाहियूं था त आदमशुमारी सूधो कराची जा मसला हल करण लाइ मुतहदा असांजो साथ ॾे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कराची में केतिरनि ई सालनि खां मुतहदा जा नुमाइंदा सिलेक्ट थींदा रहिया आहिनि। उहे ॿुधाइनि त कराची जे अवाम लाइ कहिड़ो कमु कयो आहे। कराची जे इब्राहिम हैदरी वारे इलाइक़े में इफ़्तिताही तक़रीर के ख़िताब दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मोहाणनि सूधो सिंध जे अवाम जा ख़दशा ख़त्म थियण ताईं वफ़ाक़ के बेटनि जे हिक इंच ते बि कब्ज़ो करण न ॾींदासीं। पार्लियामेंट सूधो हर फोरम ते बेटनि ऐं मोहाणनि जे तहफ़ुज़ लाइ आवाज़ उथारींदासीं। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां PDM के इलेक्शन कमीशन ॿाहिरियां एहतजाज जी इजाज़त ॾियण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां वफ़ाक़ी घरू खाते के इलेक्शन कमीशन ॾाढो रंडकूं न रखण जी हिदायत। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद विच में मुलाक़ात दौरान PDM के एहतजाज सूधो ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु हो त इलेक्शन कमीशन ॿाहिरियां एहतजाज दौरान कानून हथ में खणण जी कोशिशि कई वई त कानून हरकत में अची वेंदो। PDM तरफ़ां 19 जनवरी ते इलेक्शन कमीशन ॾाढो एहतजाज जो ऐलान कयो वियो हो। नवाज़ शरीफ़ जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण लाइ जेका रांदि खेॾी वई उन साज़िश जो हिकु मोहरो साम्हूं अची रहियो आहे। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त ब्रॉडशीट कंपनी खे नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ केसिस ॻोल्हण लाइ $2.87 लख अदा कया विया। तंहिं हूंदे बि नवाज़ शरीफ़ खे नाअहल करण लाइ कामे ऐं सज़ा लाइ जज अरशद मलिक जो सहारो वठणो पियो। एवनफील्ड अपार्टमेंट्स केस जी बि हक़ीक़त साम्हूं अची वई। ख़ुदाई दावाऊं कंदड़ विसारे वेहंदा आहिनि त काइनात जो निज़ाम अल्लाह ताला हलाईंदो आहे। साज़िशुनि जे हिसाब जो ॾींहुं वेझो आहे। सादिक ऐं अमीन जा वाठा सिंध ख़िलाफ़ साज़िशूं करे रहिया आहिनि। उहे वाठा सिंध में तरक़ी ॾिसणु नथा घुरनि ऐं पीपल्स पार्टी सरकार ते तनक़ीद में बकवास कंदा आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सुप्रीम कोर्ट वटि सिंध जे अवाम जो पैसो पियल आहे। उहो पैसो मिलियो त 60% कराची ऐं 40% ॿियनि ज़िलनि ते ख़र्च कयो वेंदो। असांखे वफ़ाक़ी हुकूमत सूधो ॿिए कंहिं मां बि आसरो न आहे। बरसाति दौरान कराची सां जेका हालत कई वई उहा सभिनी ॾिठी। कराची जे इब्राहिम हैदरी वारे इलाइक़े में रोड जे इफ़्तिताही तक़रीब वारी तक़रीब के ख़िताब दौरान वॾे वज़ीर चयो त कराची में अतदख़लियूं हटाइण जो कमु सूबाई हुकूमत जो न आहे। KMC ऐं DMC इख्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कयो। अतदख़लियूं हटाइण जी ज़िम्मेवारी बि बल्दियाती इदारनि की आहे। मछ में 11 पोरियतनि जे क़त्ल ख़िलाफ़ हज़ारा बिरादरी जो 3 ॾींहं बि धरणो। कोयटा भरिसां बाईपास ते लॻल धरणे में हज़ारा बिरादरी जूं औरतूं ऐं ॿार बि शामिल। गुज़िरियल राति वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जी अपील ऐं ख़ातिरनि बावजूद हज़ारा बिरादरी धरणो ख़त्म करण खां इनकार कंदे मुतालबो कयो त वज़ीर आज़म कोयटा अचे। बलूचिस्तान सरकार खां इस्तीफ़ा ऐं क़ातिलनि जी जल्द गिरफ़्तारी जो मुतालबो। वफ़ाक़ी काबीना चीनी कंपनी खां कोरोना वैक्सीन ख़रीद करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वैक्सीन ख़रीद करण लाइ पेपरा रूल्स तहत ड्यूटी खां छूट ऐं ख़रीदारी लाइ $150 मिलियन रखण जी बि मंज़ूरी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मुतबादिल एनर्जी बोर्ड जे CEO राणा अब्दुल जब्बार जी इस्तीफ़ा मंज़ूर। प्रेस काउंसिल ऑफ पाकिस्तान में मेंबर्स जे नए सिर मुक़ररी जी बि मंज़ूरी। काबीना मेंबर्स तरफ़ां मछ में पोरियतनि ऐं इस्लामाबाद में शागिर्द जे क़त्ल वारनि वाक़िअनि ते ॻणती जो इज़हार। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मछ में पोरियतनि खे बेदर्दी सां क़त्ल कंदड़ ॾोहारनि खे मंतक़ी अंजाम ताईं पहुचायो वेंदो। शागिर्द उसामा सती जे क़त्ल सां बि इंसाफ़ कंदासीं।
कर्क में मंदिर जे अॾावत लाइ मौलवी शरीफ़ खां पैसा वठो। जेसिताईं हिननि जे खीसनि मां पैसा न निकिरंदा तेसिताईं अहिड़ा कम कंदा रहंदा। सुप्रीम कोर्ट में मंदिर के साड़ण वारे केस जे ॿुधणी दौरान चीफ जस्टिस टैरन मार्क्स अदालत IG KP सां मुखातिब थींदे चयो त कर्क में तारीख़ी मंदिर जे भरिसां पुलिस चौकी क़ाइमु हुअण बावजूदि वाक़ियो पेश आयो। तव्हां जूं इंटेलिजेंस एजेंसीज़ छा करे रहियूं हुयूं? IG KP अदालत खे आगाही ॾींदे चयो त वाक़िए खां पोइ 92 अहलकारनि खे मुअतल कयो वियो आहे। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद मार्क्स ने चयो त रुगो अहलकारनि जी मुअतली काफ़ी न आहे, हिन वाक़िए सां दुनिया में पाकिस्तान जी बदनामी थी आहे। अदालत मुल्क में समूरनि मंदिरनि ऐं गुरुद्वारनि जी ज़मीननि तां कब्ज़ा छॾाइण जो बि हुकुम ॾेई छॾियो। IG KP मौलाना फज़ल रहमान जे हवाले सां सुप्रीम कोर्ट में ॾिनल बयान तां फिरी वियो। सुप्रीम कोर्ट में कर्क जी तारीख़ी मंदिर खे मस्मार करण बाबति पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी दौरान IG सनाउल्लाह अब्बासी चयो त वाक़िए वारे हंधि वटि JUP जो इज्तिमा जारी हो। मौलाना फज़ल रहमान उन इज्तिमा खे स्पॉन्सर कयो। अदालत ॿाहिरियां सहाफ़ियुनि जे सवालनि जो जवाब ॾींदे IG KP चयो त मूं मौलाना फैज़ुल्ला चवण पिए चाहियो, ज़ुबान तां मौलाना फज़ल रहमान जो नालो निकिरी वियो। पीपल्स पार्टी अॻवान मंज़ूर वसाण कोरोना जो शिकार टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अचण बाद घर में आइसोलेट थी वियो। सिंध में कोरोना वधीक 11 मरीज़नि जो हयातियूं गॾकायो वियो। 1049 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में वायरस सटियलनि जो अंग वधी 2,20,501 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा नवां अंग ख़ैर जारी करे छॾिया। कराची में 828, हैदराबाद में 40 ऐं बदीन में 26 नवां केस ज़ाहिर। कानून वारी वज़ारत खे एडहाक जी बुनियाद ते नथो हलाए सघिजे। सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ी सरकार खे मुस्तक़िल सेक्रेटरी कानून मुक़ररु करण जो हुकुम ॾेई छॾियो। मुल्क में 1 महीने अंदरि 30 नयूं एहतिसाब अदालतूं क़ाइमु करण जो बि हुकुम। 120 नयूं एहतिसाब अदालतूं क़ाइमु करण बाबति केस जे ॿुधणी दौरान चीफ जस्टिस पुछाणो कयो त एहतिसाब अदालतुनि जे क़याम वारे मामले खे छो लटकाए पियो वञे। एडिशनल अटॉर्नी जनरल चयो त नाणे खाते ऐं इस्टेब्लिशमेंट डिवीज़न एहतिसाब अदालतुनि जे क़याम जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। 11 जनवरी खां अमले जूं भर्तियूं शुरू थींदियूं। नैब ख़ैबर पख्तूनख्वा मौलाना फज़ल रहमान जे वेझनि साथियुनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करे छॾियो। नैब तरफ़ां मूसा ख़ान सूदो ॿियनि जवाबदारनि मथां मनपसंद माण्हुनि खे सरकारी नौकरियूं ॾियण जा इल्ज़ाम। रेफरेंस में नैब जो चवणु आहे त मूसा ख़ान आमदनी खां वधीक असासा ठाहिण सूदो पुट ऐं भाइटे खे गैर क़ानूनी तौरु भर्ती कयो। रेफरेंस में मौलाना फज़ल रहमान जे साथियुनि मथां मुख़्तलिफ़ मनसूबनि जे फंड्स में गोभियूं हणण जा बि इल्ज़ाम। सॼी दुनिया में कश्मीरियुनि जे हक़े ख़ुदि इरादे जो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कश्मीरियुनि मथां भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ रैलीज़, मटियारी, शहदादकोट, दौड़, कशमोर, बदीन, डोकरी ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरनि दौरान कश्मीरी भाइरनि सां ॿधी जो इज़हार। वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां आलमी बिरादरी खां कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि जो नोटिस वठण जो मुतालिबो। वज़ीर आज़म चयो आहे त गॾियल क़ौमुनि तरफ़ां 5 जनवरी 1949 ते कश्मीरी अवाम खे हक़े ख़ुदि इरादे जी ज़मानत ॾिनी वई हुई। कश्मीर में ज़ुल्म बंदि कराइण लाइ आलमी बिरादरी किरदारु अदा करे। सिंध जे मकानी इदारनि वारे खाते जाली प्रमोशन्स वठण ते 3 कामरनि खे मुअतल ऐं रिवर्ट करे छॾियो। 16, 17 ऐं 18 ग्रेड ते गैर क़ानूनी तौर तरक़ी माणींदड़ कामरनि जी मुअतली जो नोटिफिकेशन जारी। मुअतल थियलनि में DMC सेंट्रल जो डायरेक्टर सैनिटाइज़ेशन मोहम्मद अली, एडिशनल डायरेक्टर नदीम हैदर ऐं असिस्टेंट ऑडिट ऑफिसर अयाज़ अली शामिल। सिंध हाई कोर्ट हैदराबाद IBA टेस्ट पास हेडमास्टर्स खे फारिग करण खां रोके छॾियो। ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ारनि जे वकील दलील ॾींदे चयो त साल 2017 में IBA टेस्ट पास कंदड़ 937 हेडमास्टर्स खे भर्ती कयो वियो हो। अदालत खे हेडमास्टर्स खे रियायतूं ॾियण लाइ हुकुम ॾियण जी इस्तदा। अदालत तालीम खाते जे एडिशनल सेक्रेटरी खे हेडमास्टर्स खे पघारूं जारी करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। कायदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी अॼु 93वीं सालगिरह मल्हाई पई वञे। लाड़काणो, मोरो, कोट गुलाम मोहम्मद मदेजी, दौड़ ऐं ॿियनि शहरनि में तक़रीबुनि दौरान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सालगिरह जा केक काटिया विया। तक़रीबुनि में जियालनि तरफ़ां कायदे अवाम खे भेटा पेश।
पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की सालगिरह के मौके ते बयान जारी करने चयो आहे त मुल्क में जमहूरी ऐं अवामी हक़नि लाइ शहीद भुट्टो की जिदोजहद तोड़े कुर्बानी के विसारे नथो सघिजे। पीपल्स पार्टी शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो के मिशन के पूरो करण लाइ जिदोजहद जारी रखंदी। कढण भरिसां अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में कोयटा वासी पीउ पुट क़तल अली बंदर रोड ते मालपीड़ी तां वापस वेंदड़ पीउ पुट के हथियारबंद गोरियुनि जो खाज बणाइण बाद फरार। माझी वेलण में लियाकत अली ऐं संदसि पुट तनवीर अहमद शामिल। लाश अस्पताल मुंतकिल कया विया। इलाके वासियुनि जो चवणु आहे त माझी वियल पीउ पुट हिकु महीनो अॻु माल विकिरो करण लाइ कोयटा खां कढण पहुता हुआ। मिठी में एएसआई जे घर मां भेणीवे ऐं साली जा फाहो लॻल लाश हथ अचण वारे वाक़े जो 5 ॾींहं गुज़रण बावजूदि केस दाख़िल न थियो। वारसनि जो 3 ॾींहं बि मिठी थाणे आॾो धरणो जारी। एएसआई ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल करण जो मुतालबो। गुज़िरियल राति एसएसपी मुज़ाहिरीन सां ॻाल्हियुनि दौरान चयो हो त लाशनि जी पोस्टमार्टम रिपोर्ट में आपघात जी तस्दीक थी हुई। पहिरियां जांच कई वेंदी, पोइ केस दाख़िल कयो वेंदो। वारसनि जो मुतालबो आहे त पहिरियां क़त्ल केस दाख़िल कयो वञे, पोइ जांच शुरू कई वञे। केस दाख़िल थियण ताईं धरणो जारी रखण जो चिताव। लाड़काने में गोरहारी औरत भेणवे हथां बेदर्दी सां क़त्ल। ॻोठ आकिल में जवाबदार बशीर जतोई पंहिंजी साली सुमेरा जतोई खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फरार। मक़तूला जे वारसनि जो चवणु आहे त सुमेरा 3 महीननि जे पेट सां हुई। जवाबदार खेसि बेगुनाह क़त्ल कयो। मिठी वेझो ॻोठ पबी जो तड़ में नारी सुनारी ज़ाल रतन भील के क़त्ल कयो वियो। संदसि वारसनि मुड़ुस ते खेसि घुटा ॾेई क़त्ल करण जो इल्ज़ाम। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच बाद हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। दुआ मंगी अगवा केस में मुलविस जवाबदार फयाज़ सोलंकी ज़मानत लाइ सिंध हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। अदालत प्रोसिक्यूटर ऐं जांच ऑफिसर खे केस रिकॉर्ड पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। ज़मानत दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान प्रोसिक्यूटर दलील ॾींदे चयो त दुआ मंगी बिस्मा ऐं ॿियनि जे अगवा वाक़िअनि में जवाबदार फयाज़ सोलंकी मुलविस आहे। शुरूआती जांच में जवाबदार जो नालो शामिल न हो। बाद में खेसि जवाबदार नामज़द कयो वियो। फयाज़ सोलंकी हिन वक़्तु जेल में आहे। अदालत दरख़्वास्त गुज़ार खां बि दलील तलब करे वरिता। डॉक्टर माहा केस में 3 जवाबदार डीएनए टेस्ट कराइण खां लवाइण लॻा। केस जे जांच ऑफिसर कराची जी मक़ामी अदालत में अॻु भराई रिपोर्ट पेश करे छॾी। अदालत जांच ऑफिसर के हतमी चालान पेश करण जी मोहलत ॾेई छॾी। 5 ॾींहनि अंदरि हतमी चालान पेश करण जो हुकुम। जांच ऑफिसर जो चवणु आहे त जवाबदार जुनेद ऐं वकास खे डीएनए टेस्ट कराइण लाइ 4 भेरा नोटिस सुम्हाणिया। जवाबदार नासिर सिद्दीकी के हिकु नोटिस सुम्हाणियो वियो। 3 जवाबदार नोटिस बावजूदि अदालतुनि में पेश न थिया थियनि। जवाबदारनि जो डीएनए कराइण बाद हतमी चालान अदालत में पेश कयो वेंदो। दादू जे कब्रिस्तान में नकली क़ब्रुनि बाबति रिपोर्ट फर्स्ट सिविल जज जी अदालत में जमा। एसी ऐं ॿियनि इख़्तियारनि रिपोर्ट में नकली क़ब्रुनि जी तस्दीक़ कंदे चयो त नकली क़ब्रूं ड्राहियूं वयूं आहिनि। वधीक निशानदही थियण ते कार्रवाई वधाई वेंदी। अदालत पुछाणो कयो त नकली क़ब्रूं त ड्राथियूं वयूं आहिनि त उन्हनि जूं चौधेवारियूं केरु ड्राहींदो। 1 हफ़्ते अंदरि मसनूई क़ब्रूं ऐं उन्हनि खे ॾिनल चौधेवारी ख़तमु करण जो हुकुम। मुंहिंजो भाउ सफ़ा ग़रीब मिसकिन जंहिंजा 3 बचड़ा अॻ में पिया आहिनि बीमारी में। असां अपील था कयूं त जेके पंहिंजी सरहंदी वारा आहिनि असांजी मदद कनि। असांजे बचड़े जो इलाज थिए। उथी घुमे फिरे 3 दर्जो पढ़ंदो हो, क़ुरान शरीफ़ पढ़ंदो हो। ही हिकु मुंहिंजो भाई न आहे। पहिरियां मुंहिंजो भाई हो, मुंहिंजी भेण ईअं हुई। मुंहिंजे अबू सभु कुझु जेको कुझु हुयो असांजी मिल्कियत जेका बि हुई इन ते ख़र्च करे सफ़ा गर्ज़ी थी करे वेही रहियासीं। असां सरकार जा चङा जेका आहिनि असांजी मदद कनि बचड़े जी, जेको घुमे फिरे हले घुमे। पटीडन जे वार्ड नंबर 10 में ग़रीब नौजवान अब्दुल समद घुमण फिरण खां लाचार। ग़रीब वारिस नौजवान जो इलाज कराइण खां बि लाचार।
बीमारी सबब बिस्तरे भेड़ो थियल नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त अल्लाह ताला विकिरो करे इलाज करायो तॾहिं बि संदसि हालत बहितर न थी। नौजवान जे वारसनि तरफ़ां सरकार ऐं सरहदी वारनि खे सहायता जी अपील। ऐं सऊदी अरब ऐं कतर विच में 3 सालनि ताईं मुअत्तल थियल लाॻापनि जी बहाली लाइ अहम क़दम। कतर जो अमीर तमीम बिन हमाद सानी वफ़्द सां गॾु सऊदी अरब पहुची वियो। रियाज़ में सऊदी इख्तियारनि तरफ़ां कतरी अमीर जी आजियां। कतर जो अमीर सऊदी अरब में थियल GCC इजलास में शिरकत कंदो। दौरे दौरान कतरी अमीर ऐं सऊदी इख्तियारनि विच में अहम ॻाल्हियुनि बाबति ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा बहितर थियण जा इम्कान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वठी तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।